मां सिंध प्रोफेसर्स लेक्चरर्स एसोसिएशन सखर रीजन जे दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयां थो पियो, जेको जमहूरी सिलसिले में चूंडिजी आया आहिनि ऐं उहिदनि जा क़सम खयां थो। हिन ॾींहंनि ते मां कुझु अर्ज़ु करणु थो चाहियां पियो। मां घणनि ॾींहंनि खां सोचियो पए त सिंध प्रोफेसर्स एंड लेक्चरर्स एसोसिएशन जे दोस्तनि सां मुखातिबु थियां। हूअं ईअं बि नाहे त को मूं साणनि नाहे ॻाल्हायो। ज़ाती तौरु रिवायती गॾिजाणियुनि में बि मां पंहिंजो मौक़ुफ़ संदर ॾाढो रखंदो रहियो आहियां। शायदि उन करे मां खेनि क़ाबिल क़बूल न हुजां। बहरहाल मूं कुझु ॻाल्हियूं जेके साणनि अॻु बि ओरियूं हुयूं हिन वीडियो में पिणु रखां थो त जीअं हीअ सभु ॻाल्हियूं हवा में लड़कियल हुअण बदिरां रिकॉर्ड जो हिसो थी रहनि। पेचोशाही जे दौर में सतपला सिंध पारां डी जे साइंस कॉलेज में पंहिंजे मुतलबनि जी मञता लाइ जनरल बॉडी मीटिंग खां पोइ रैलीअ जो प्रोग्राम रिथियल हो। सिंध जा मौजूदु प्रोफेसर जीअं ई कॉलेज जे दर ते पहुता त गंदे पाणी सां भरियल टैंकरनि वारे तोब मथनि खोले खेनि छड़ो छड़ करण जी कोशिशि कई वई। उन मुज़ाहिरे में मर्द तोड़े औरत प्रोफेसर सभु गॾु हुआ। उन मुज़ाहिरे में शिरकत खां पोइ मां जीअं ई कैंट कराची जे उन होटल में पहुतुमि जिते टिकियल हुअमि त प्रोफेसरनि ते थियल वहशाणे मुज़ाहिरे जी ख़बर कंहिं उर्दू चैनल ते हली रही हुई। उते वेठल हिकु हमराह जेको तबसरो कयो हो उनखे ॿुधी मां 1 मिंट बि उते तरसी न सघियो हुउसि। हू चई रहियो हो त ये मास्टर लोग भी तो हराम के खाते हैं, पढ़ाते वढ़ाते कुछ भी नहीं, बस आए दिन मुज़ाहरे करते रहते हैं, अच्छा हुआ उनको सबक सिखाया गया। संदसि इहो उग्रो तबसरो ॿुधी मूंखे एतिरी बि ज़रूरत न थी त मां खेसि ॿुधाए सघां त मां बि उन ई लॾे जो माण्हू आहियां। उन मां बहरहाल हिकु ॻाल्हि वाज़े थिए थी त आम माण्हुनि वटि असां लाइ बिल्कुलु मनफ़ी अहसास आहिनि। उन ॻाल्हि में नथा पऊं त सही या ग़लति। असां पंहिंजे जाइज़ मुतालबनि लाइ को पुरमन मुज़ाहिरो कयूं था, असां ते वहशाणे नमूने हमिलो कयो पियो वञे, पर अहिड़नि कारवायुनि हूंदे बि को आम माण्हू, सिविल सोसाइटी, सियासी अॻुवान असांजे ज़ख़्मनि ते पहो रखणु या असांजे अखियुनि में तरी आयल ॻोढ़नि खे उघण लाइ अॻिते कोन पियो अचे। ज़रूरु के त सबब हूंदा, अहिड़ियुनि हालतुनि जा कई सबब थी सघंदा, पर उनजो हिकु अहम इज़ाईंदड़ उघाड़ो सच हीअ बि आहे त असांजो प्राइमरी खां वठी कॉलेज ऐं यूनिवर्सिटी सतह ताईं जेके बि उस्ताद तनज़ीमूं आहिनि उन्हनि जी वेढ़ जो महवर तइलीमी बहाली, उनजी बहितरी, इदारनि जे फलाह बहबूद बदिरां प्रोमोशन, पोस्टिंग्स, सहूलियतुनि ते हूंदो आहे। उन करे असांजे उस्ताद तनज़ीमुनि जो इमेज आम माण्हुनि में सुठो न आहे। अहिड़ियूं ॻाल्हियूं सोचे मूं सपला जे वॾे अॻुवान ऐं पंहिंजे पिरी प्यारे दोस्त साईं अयूब मरीअ खे गुज़ारिश कई हुई त सखर रीजन सतह ते मूंखे सपला जो हिकु अदद गैर अहम उहिदो ॾियो त मां रीजन जे समूरनि कॉलेजनि में वञी उते तइलीमी सेमिनार करायां, वर्कशॉप मुनक़द कयां ऐं ॿियूं सरगर्मियूं करे उन्हनि खे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक ऐं सोशल मीडिया ते वंडे सपला जे चहिरे ते जेके तइलीम दुश्मनीअ वारे तासुर जा दाग़ लॻल आहिनि उहे धोआं। पर मुंहिंजे ख़ुलूस भरियल ॻाल्हियुनि खे बेकार सम्झी असांजे दोस्तनि मूं वारे सलाह खे ईअं उछलाए छॾियो जीअं असां बेकार कागज़ जे टुकड़े खे डस्टबिन में विझंदा आहियूं। बहरहाल हाणे जॾहिं नए साल लाइ नवां रीजनल उहिदेदार चूंडिजी आया आहिनि त मां खेनि दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾींदे खेनि सलाह ॾींदुसि त उहे पंहिंजे सुफ़नि मां को अहिड़ो दोस्त चूंडनि जेको मथे ॿुधायल कमु करे सघे, जीअं अवाम में असांजी किरियल साख बहाल थी सघे। तव्हांजा लख लख कुर्बान।